Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to start our last topic of 5 to 15 scale test, which is error detection. By the grace of Almighty Allah, we have cleared and we have covered all the other areas relating are given by the IBA model papers. All other areas we have covered so far. And now it's the time to move on error detection. अच्छा, अॻु में असां एरर डिटेक्शन के शुरुआत में थोरो खयोंसीं, लेकिन वो बस ईअं ई हुयो, तव्हांखे ख़बर आहे, उन ते वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे। हाणे इनशाअल्लाह वरी एरर डिटेक्शन के बेस खां खणूं था। ऐं हिते मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त हाणे जेके एरर डिटेक्शन मां इहे पढ़ायां थो पियो, हाणे साईं नईम साहब जी किताब मूं जेके इम्पॉर्टेंट एरर डिटेक्शन जा जेके रूल्स आहिनि, जेके रिलेटेड टू योर टेस्ट आहिनि, मां स्पेशली उहे खणी ईंदुसि ऐं उहे मां रूल मैंशन बि कया आहिनि। ठीकु आहे, पोइ उते बि तव्हां इहे शयूं ॾिसी सघो था, लेकिन उते सिर्फ़ु हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनल आहे, उते सिर्फ़ु लिखियलु आहे। मां तव्हांखे इलाबोरेट करां थो, तव्हांखे सम्झायां थो कि इहे रूल्स दरअसल अप्लाई थींदा कीअं आहिनि। ठीकु आहे, त इनशाअल्लाह उतां बि जेके साईं घणा लिखिया आहिनि, ज़ाहिर उहे तव्हांजे फ़ाइदे में आहिनि, लेकिन असां हिते ख़ासि करे उहे पढ़ंदासीं जेके तव्हांजे एग्ज़ाम सां रिलेटेड आहिनि, या स्पेशली 16 ग्रेड ताईं। मां तव्हांखे कल्ह ॿुधायो 5 to 15 लाइ तव्हां आयो, लेकिन मां तव्हांखे 16 जे लाइ तयारु कयो आहे, माना 5 to 16 ताईं जे लाइ मां तव्हांखे तयारु कयो आहे इंग्लिश में। मुंहिंजो तालुक़ु इंग्लिश सां आहे, त इंग्लिश सब्जेक्ट में मुंहिंजी कोशिशि इहा रही आहे कि मां लेवल बेस्ड इहा कोशिशि कई आहे कि मां तव्हांखे 16 ग्रेड ताईं जे हर एग्ज़ाम जे लाइ तयारु कयो आहे, जेके टॉपिक्स मां पढ़ाया आहिनि पंहिंजे तरफ़ खां। ठीकु आहे, एरर डिटेक्शन में बि मुंहिंजी लेवल 16 ग्रेड ताईं हली वेंदी। 17 खे मां फ़िलहालु टच न कंदुसि, छो त हरूभर जो तव्हांजे लाइ उहो वरी ॾाढो मिक्सचर थी वेंदो, खिचड़ी ठही वेंदी तव्हांजे दिमाग़ में। बाक़ी 16 ग्रेड ताईं एरर डिटेक्शन जेके रिलेटेड आहिनि, जेके रूल्स एरर डिटेक्शन जा रिलेटेड आहिनि अप टू 16 ग्रेड, उहे मां तव्हांखे हिते पढ़ाईंदुसि इनशाअल्लाह। ठीकु आहे, अॼु असां शुरू कयूं था। नंबर 1 आहे सिंगुलर नाउन्स कंबाइंड बाय आइदर और आर नीदर नॉर। हाणे जेके उहे सिंगुलर नाउन्स, हाणे सिंगुलर नाउन माना कीअं चइबो आहे, जीअं आई, यू, ही, शी, इट। हाणे इहे आहिनि सिंगुलर प्रोनाउन। सिंगुलर नाउन कीअं थींदा आहिनि, यानी को बि हिकिड़ो नालो, असद, अहमद, राजा, नवीद, अल्ताफ़, वकार, इहे सिंगुलर नेम आहिनि जेंट्स में। औरतनि मारिया, शाज़िया, जमीला, मिसबा, नौरीन, अफ़शीन वग़ैरह वग़ैरह। ठीकु आहे, इहे वरी गर्ल्स में सिंगुलर नाउन्स आहिनि। सिंगुलर नाउन जो मतिलबु आहे को बि हिकु नालो। हाणे हिते नाउन जी ॻाल्हि हले पई। सिंगुलर नाउन जेके पाण में कनेक्टेड हुजनि, जिन खे सिंगुलर नाउन ॿ इस्तेमालु, हाणे नाउन्स, हाणे सम्झी छॾो, सिंगुलर नाउन्स यानी ॿ सिंगुलर नाउन हूंदा, लेकिन उन्हनि खे कनेक्ट छा सां कयो वेंदो, आइदर और या नाइदर नॉर सां। पोइ उन्हनि जे लाइ जेकॾहिं पॉज़ेसिव प्रोनाउन सेंटेंस में यूज़ थिए, ठीकु आहे। हाणे आहिनि ॿ सिंगुलर नाउन, पर उहे ॿई आइदर और या नाइदर नॉर सां कनेक्टेड आहिनि। उन्हनि जे लाइ जेकॾहिं सेंटेंस में को प्रोनाउन यूज़ थिए, पॉज़ेसिव प्रोनाउन, प्रोनाउन उहो कहिड़ो यूज़ थींदो, मस्ट बी सिंगुलर। उहो प्रोनाउन वरी सिंगुलर उन्हनि जे लाइ यूज़ थींदो। ठीकु आहे, कीअं, हाणे उहो तव्हां मिसालनि में सम्झी सघो था। हाणे जीअं हिते तव्हां ॾिसी सघो था, हिते लिखियलु आहे नीदर अब्दुल्ला नार मंज़ूर। हाणे हिते ॾिसो, हे सिंगुलर नाउन आहिनि। अब्दुल्ला सिंगुलर नाउन आहे, मंज़ूर सिंगुलर नाउन आहे। हाणे ॿिन्ही खे जेकॾहिं काउंट कयूं त सिंगुलर नाउन्स आहिनि इहे। हाणे ठीकु आहे, हे बि नाउन आहे, हे बि नाउन आहे, ॿई सिंगुलर नाउन। हाणे कनेक्ट छा सां कया विया आहिनि, ॾिसो, नीदर ऐं नॉर सां। ॿिन्ही नाउन्स खे छा सां मिलायो वियो आहे, नीदर ऐं नॉर सां। अच्छा, हाणे अॻिते चवे थो त प्रोनाउन उन्हनि सां जेकॾहिं इस्तेमालु थिए त प्रोनाउन सिंगुलर हूंदो। कीअं, हाणे हिते ॾिसो, नीदर अब्दुल्ला नार मंज़ूर डिड देयर होमवर्क। हाणे हे तव्हांखे ॾिनल आहे, फॉर एग्ज़ाम्पल ए, हे या बी, हे या सी, हे या डी। हाणे तव्हांखे एरर डिटेक्ट करिणो आहे हिननि में, त हिते ग़लती कहिड़े में आहे। हाणे ग़लती हिते तव्हां कीअं सम्झी सघो था। हाणे त ॾिसो, नीदर अब्दुल्ला नार, हाणे नार में काई ग़लती कोन्हे, नीदर ऐं नार इस्तेमालु थींदा आहिनि पाण में। मंज़ूर सिंगुलर नाउन इस्तेमालु थींदो आहे, मथे लिखियलु आहे, इहो ठीकु इस्तेमालु थियल आहे। डिड, हाणे पास्ट, सिंपल पास्ट जो सेंटेंस आहे, उहो जेको आहे सेकेंड फॉर्म ऑफ डू
यानी एक्शन वर्ब इस्तेमालु कयो आहे, हिते इहो हेल्पिंग वर्ब न आहे, एक्शन वर्ब जो सेकंड फॉर्म इस्तेमालु कयल आहे। डिड देयर होमवर्क, हाणे ग़लती किथे आहे, ग़लती आहे उहो हिते हे प्रोनाउन इस्तेमालु थियल आहे देयर। हाणे हिन सेंटेंस जो पहिरियों सिंधी में मतिलबु सम्झी वञो तव्हांखे इनशाअल्लाह हे सम्झ अची वेंदो। हाणे हिन सेंटेंस जो मतिलबु आहे नीदर ऐं नॉर जो मतिलबु छा हूंदो आहे, न ई अब्दुल्ला ऐं न ई मंज़ूर, न ई अब्दुल्ला ऐं न ई मंज़ूर पंहिंजो होमवर्क कयो। हाणे पंहिंजो थींदा, पंहिंजा न थींदा, छो त माना चऊं था न हिन कमु कयो आहे न हिन कमु कयो आहे, ठीकु आहे। हाणे इन्हनि जे लाइ जेको प्रोनाउन इस्तेमालु थींदो उहो पंहिंजो थींदो, उन्हनि जो न थींदो। माना जेकॾहिं हिन अब्दुल्ला जो चवंदासीं त अब्दुल्ला जी सिर्फ़ु ॻाल्हि थींदी हिज़, मंज़ूर चवंदा सिर्फ़ु मंज़ूर जी ॻाल्हि थींदी हिज़, देयर माना ॿिन्ही खे असां काउंट कंदासीं, ॿिन्ही जी ॻाल्हि ई न आहे। जीअं सिंधी में तव्हां जुमिलो वरी ठाहे ॾिसो, न ई अब्दुल्ला ऐं न ई वरी मंज़ूर पंहिंजो होमवर्क कयो, या तव्हां चवंदो न अब्दुल्ला न असद या न उमर न मंज़ूर पंहिंजा होमवर्क कया न। हाणे त नाला ॿ इस्तेमालु थियल आहिनि, लेकिन ग्रेमेटिकली जेको अॻिते असां ॻाल्हि करूं था उन्हनि ॿिन्ही मंझां हर हिक जी ॻाल्हि करूं था, माना न हिन कमु कयो न हिन कमु कयो, ठीकु आहे। हाणे त डिड हिते देयर इस्तेमालु न थींदो। हाणे इहो ई मथे चयल आहे रूल इहो आहे, प्रोनाउन मस्ट बी सिंगुलर, उन्हनि जे लाइ जेको प्रोनाउन उहो सिंगुलर इस्तेमालु, हिते देयर न थींदो। हाणे अब्दुल्ला छोकिरो आहे, उन जे लाइ बि जेकॾहिं पॉज़ेसिव प्रोनाउन यूज़ कयूं त हिज़ थींदो। मंज़ूर छोकिरो आहे, उन जे लाइ बि जेकॾहिं पॉज़ेसिव प्रोनाउन यूज़ कयूं त हिकु हिज़ थींदो हिक जे लाइ। इन जे करे त देयर जेको आहे हिते जेका एरर डिटेक्शन जेकॾहिं असां कंदासीं त एरर कंहिंमें आहे, उहो एरर हिते आहे असां वटि, देयर इस्तेमालु न थींदो, बल्कि हिन जी जॻह ते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो छा हूंदो, करेक्ट ऑप्शन थींदो ओ हे हिज़। हाणे इहो मां तव्हांखे सम्झायां थो, माना करे ॾिसोसि, न ई अब्दुल्ला ऐं न ई वरी मंज़ूर पंहिंजो होमवर्क कयो। हाणे जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हिकु मिनट जे लाइ सम्झो, सिर्फ़ु अब्दुल्ला इस्तेमालु थियल आहे, अच्छा नीदर खे बि कटो नार खे बि कटो, अब्दुल्ला डिड देयर होमवर्क थींदो छा, न थींदो, इहो थींदो अब्दुल्ला डिड हिज़ होमवर्क। अच्छा जेकॾहिं अब्दुल्ला कटे छॾूं, मंज़ूर डिड हिज़ होमवर्क थींदो। माना जेकॾहिं ए ॿ नाउन इस्तेमालु थियल हुजनि पर ॿई नाउन सिंगुलर हुजनि ऐं कनेक्टेड विद द नीदर ऐं नार हुजनि, उन्हनि जे लाइ जेको प्रोनाउन इस्तेमालु थींदो उहो प्रोनाउन हमेशह सिंगुलर इस्तेमालु थींदो, यानी उन्हनि मंझां हिक जे लाइ इस्तेमालु थींदो, ॿिन्ही जे लाइ कलेक्टिव प्रोनाउन यानी देयर इस्तेमालु न थींदो। होपफुली तव्हांखे सम्झ अची वेंदो। अचो ॿिए सेंटेंस ते। हाणे ॿियों सेंटेंस असां आहे नीदर असद। हाणे मां साॻे जो मिसाल ॿियो लिखियो आहे, नीदर असद नॉर अहमद यूज़ड देयर ब्रेन्स, ठीकु आहे। हाणे हिते तव्हां ईअं सम्झो, तव्हां वटि ऑप्शन आहे ए, हे बी, हे सी, हे डी, ऐं हिकिड़ो ॿियो ऑप्शन खणी वठो सी ऐं डी, ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां सम्झो तव्हां टेस्ट में इहो अची वियो, तव्हांखे ऑप्शन इहे आहिनि, ठीकु आहे। ऑप्शन में तव्हांखे हेठि ॾिनल आहे ए, हे बी ॾिनल आहे, हे सी में ॾिनल आहे, हे डी में ॾिनल आहे, ऐं ऑप्शन ई तव्हां वटि आहे सी ऐं डी, ठीकु आहे। हाणे हिते तव्हां ॾिसो, नीदर असद नॉर अहमद, असद अलहदा सिंगुलर नाउन आहे, अहमद अलहदा सिंगुलर नाउन आहे, कनेक्टेड विथ नीदर ऐं नॉर, साॻियो केस आहे। यूज़ड, ठीकु आहे, पास्ट सिंपल जो जुमिलो आहे, सेकंड फॉर्म ऑफ यूज़ इस्तेमालु थियल आहे, ठीकु आहे। हाणे गड़बड़ का थिया, हाणे हिते जीअं हिते देयर इस्तेमालु थियल न त देयर इस्तेमालु न थींदो, गड़बड़ हिते बि आहे, गड़बड़ हिते बि आहे, छो त असां हिक जी ॻाल्हि कंदासीं, हाणे ॿिन्ही जी ॻाल्हि कलेक्टिवली न कंदासीं। नीदर असद नॉर अहमद यूज़ड देयर ब्रेन्स न थींदो, हे देयर विल बी कन्वर्टेड इनटू हिज़। असद जे लाइ पॉज़ेसिव प्रोनाउन अकेलो हिज़ इस्तेमालु थींदो, अहमद जे लाइ बि अकेलो हिज़ इस्तेमालु थींदो। जेकॾहिं हिज़ जी ॻाल्हि आहे त हाणे असद वटि ब्रेन्स त कोन्हनि, असद वटि त हिकु ब्रेन आहे न, दिमाग़ आहे। हाणे हिन सेंटेंस जो मतिलबु इहो आहे, ना ई असद ऐं न वरी अहमद पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कयो, दिमाग़ इस्तेमालु कया न थींदो, कयो थींदो, ठीकु आहे। हाणे हिते नीदर असद नॉर अहमद यूज़ड हिज़ नॉट देयर, सिंगुलर प्रोनाउन यानी हिज़ इस्तेमालु थींदो, वरी हिते ब्रेन्स बि इस्तेमालु न थींदो, छा इस्तेमालु थींदो, ब्रेन इस्तेमालु थींदो। जेकॾहिं असां हिन खे ऑप्शन ए कयूं, हिन खे ऑप्शन बी कयूं, हिन खे ऑप्शन सी कयूं ऐं हिन खे डी कयूं, ऐं हिकिड़ो ई ऑप्शन रखूं, उन में हुजे उन में हुजे सी एंड डी, त तव्हां हिते एरर कहिड़ी डिटेक्ट कंदो, तव्हां चवंदो सी ऐं डी ॿिन्ही में ग़लती आहे, देयर कोन थींदो, इहो हिज़ थींदो, ब्रेन्स कोन थींदो, इहो ब्रेन थींदो, इन जे करे ऑप्शन सी एंड डी विल बी करेक्ट। इन्हनि ॿिन्ही में जेका आहे उहा ग़लती हुई, ठीकु थी वियो। अचो हाणे टे ऑप्शन ते। हाणे हिते नीदर जो इस्तेमालु कयोसीं, मतिलबु लिखियलु आहे ईदर और नीदर नॉर, ठीकु। हाणे हिते असां ईदर इस्तेमालु कयूं था, ईदर मारिया, इनखे आइदर बि पढ़ंदा अथव, ठीकु आहे। ईदर मारिया और शाज़िया सोल्ड देयर मोबाइल,
ठीकु आहे। हाणे साॻियो केस अप्लाई थींदो। हाणे हे मारिया सिंगुलर नाउन आहे गर्ल जे लाइ, शाज़िया सिंगुलर नाउन आहे, कनेक्टेड विथ ईदर एंड और सां आहिनि। हाणे इन्हनि जे लाइ सोल्ड बि ठीकु आहे, ईदर बि सही इस्तेमालु थियल आहे, और बि सही इस्तेमालु थियल आहे। हिते ग़लति मिसयूज़ छा थियल आहे या इनकरेक्टली यूज़ थियल आहे, उहो प्रोनाउन देयर इस्तेमालु थियल आहे, हिते एरर आहे। ऐं असांजो करेक्ट ऑप्शन हिते छा थींदो, मारिया ऐं शाज़िया जे लाइ असां जेकॾहिं सिंगुलर मारिया जे लाइ इस्तेमालु करूं बि छा इस्तेमालु थींदो, हर। ऐं जेकॾहिं शाज़िया जे लाइ इस्तेमालु करूं तॾहिं बि हर थींदो। इहो थींदो ईदर मारिया आर शाज़िया सोल्ड हर मोबाइल, या त मारिया, इन सेंटेंस जी सिंधी में माना ॿुधायां थो, या त मारिया या वरी शाज़िया पंहिंजो मोबाइल विकियो, पंहिंजा मोबाइल न विकिया, पंहिंजो मोबाइल विकियो। इन जे करे हिते छा थींदो, हर थींदो। होपफुली ये तव्हांखे सम्झ अची वेंदो। हाणे अॻिते असां मूव कयूं था रूल नंबर 2 ते। अच्छा, रूल नंबर 2 असांजो छा थो चवे, रूल नंबर 2 इहो आहे त से, हाणे वर्ड्स ॿुधाए थो, वर्ब्स ॿुधाए थो, से, सजेस्ट, प्रोपोज, स्पीक, रिप्लाई, एक्सप्लेन, लिसन एंड राइट। हाणे हे सभु एक्शन वर्ब्स आहिनि। जॾहिं बि कंहिं सेंटेंस में इहे एक्शन वर्ब जे तौर ते इस्तेमालु थियनि ऐं इन्हनि सां अॻिते वरी को प्रीपोजिशन यूज़ करिणो हुजे त कहिड़ो प्रीपोजिशन हिते लिखियलु आहे, इज़ ऑलवेज़। हाणे अच्छा, हिते इहो बि सम्झी थो हिते इज़ छो इस्तेमालु थियल आहे। किताब में जेकॾहिं नई बुक में तव्हां ॾिसंदव न, उते बि हिते इज़ थियल आहे। हाणे तव्हां मुमकिन आहे इहो सोचो त यार हे वर्ब्स ॿुधायल आहिनि, एक्शन वर्ब्स, हे घणा लफ़्ज़ आहिनि न, हिकिड़ो त न आहे, पोइ हिते इज़ छो इस्तेमालु कयो अथऊं। हिन स्लैश जो मतिलबु हूंदो आहे और, या। हाणे जेकॾहिं असां या जी ॻाल्हि करूं त वरी बि ईअं सम्झो ईदर ऐं आर वारो चकर थी वियो, या से, या वरी सजेस्ट, या प्रोपोज। असां हर हिकु जी अलॻि ॻाल्हि करूं था, इन जे लाइ इन्हनि सां जेको वर्ब लॻंदो उहो कहिड़ो लॻंदो, सिंगुलर, यानी इज़ लॻंदो। ठीकु आहे। इज़ ऑलवेज़ फॉलोड बाय टू। जिते बि इहे एक्शन वर्ब इस्तेमालु थियल हूंदा, इन्हनि खां अॻिते जेकॾहिं वर्ब लॻंदो त इन्हनि एक्शन वर्ब सां वर्ब कहिड़ो इस्तेमालु थींदो आहे, टू इस्तेमालु थींदो आहे। ठीकु, कीअं, हाणे हिते अॻिते मां तव्हांखे मिसाल में सम्झायां। हाणे जीअं आई सजेस्ट यू टेक सम रेस्ट। हाणे हिते ॾिसो, हिकिड़ो असां वटि एक्शन वर्ब आहे हे, ॿियो असां वटि एक्शन वर्ब आहे हे। हाणे हिते जेका आहे ग़लती किथे थियल आहे या एरर डिटेक्ट जेकॾहिं असां करूं, हिते ABCD एरर जेकॾहिं डिटेक्ट करूं त ग़लती कंहिं में आहे, उहो ग़लती असांजे हिन में आहे, टेक में। छो, असांखे मथे ॿुधायल आहे त जेकॾहिं असां वटि वर्ड फॉर एग्ज़ाम्पल सजेस्ट असां हिते इस्तेमालु कयो आहे, जेकॾहिं एक्शन वर्ब सजेस्ट इस्तेमालु थिए ऐं उन खां पोइ को प्रीपोजिशन इस्तेमालु करिणो हुजे, सॉरी जेकॾहिं मां प्रोनाउन चयो, प्रीपोजिशन इस्तेमालु करिणो हुजे त उते छा लॻंदो, टू लॻंदो। ऐं तव्हांखे इहो रूल त मां इन में पढ़ाए चुको आहियां सेंटेंस स्ट्रक्चर में बि, जॾहिं ॿ वर्ब इस्तेमालु थींदा त उन जे विच में टू ईंदो आहे, लेकिन हिते विच में प्रोनाउन बीठल आहे। लेकिन असां मथे पढ़ी आया आहियूं त सजेस्ट सां गॾु अॻिते प्रीपोजिशन टू इस्तेमालु थींदो आहे। हाणे हिते थींदो आई सजेस्ट यू टू, हिते छा लॻंदो, ॿियो वर्ब आहे, ॿिए वर्ब खां अॻु में छा लॻंदो, टू। आई सजेस्ट यू टू टेक सम रेस्ट। हाणे हे करेक्ट इन जो ऑप्शन आहे। ठीकु थी वियो। अचो हाणे ॿिए ते, एक्सप्लेन। हाणे मथे वर्ड लिखियलु अथव, ओ हे एक्सप्लेन मां यूज़ कयो आहे। एक्सप्लेन दिस फॉर स्टूडेंट्स। हाणे मां तव्हांखे जेका ॻाल्हि कई, जॾहिं हे वर्ड यूज़ थींदा त इन्हनि वर्ड सां जेका प्रीपोजिशन जेकॾहिं यूज़ थियणो आहे त उहो थींदो टू। हाणे जीअं एक्सप्लेन दिस फॉर स्टूडेंट्स, हाणे एक्सप्लेन लॻल आहे न, एक्सप्लेन सां जेको हिते फॉर आयो अथऊं इहो ग़लति आहे। छो त असां मथे रूल में पढ़ी आहियूं त एक्सप्लेन जॾहिं बि एक्शन वर्ड इस्तेमालु थियल हूंदो, उन सां जेकॾहिं प्रीपोजिशन हणणो आहे त कहिड़ो लॻंदो, टू। हिते थींदो एक्सप्लेन दिस फॉर स्टूडेंट्स, न एक्सप्लेन दिस टू स्टूडेंट्स। हाणे एरर हिते कहिड़ी हुई असांजी, एरर हुई फॉर। इन जो करेक्ट ऑप्शन असांजो छा आहे, टू। एक्सप्लेन दिस टू स्टूडेंट्स। ठीकु थी वियो। अचो हाणे असांजे अॼु जे आख़िरी एग्ज़ाम्पल ते, रूल इहो ई साॻियो। हाणे हिते मां लिखियो आहे वी हैव रिटन। हाणे हिते मां जेको वर्ड लिखियो आहे उहो हे राइट खे मां थर्ड फॉर्म में रिटन में यूज़ कयो आहे। जीअं मां तव्हांखे अॻे में चवंदो आहियां, हाणे ई चवंदो एग्ज़ाम्पल इहो लिखियो इन तरीक़े सां, इन जे करे मां लकीर जा फ़क़ीर पूरा न थींदा करो। तव्हां जेकॾहिं हे ॾिसो था फॉर एग्ज़ाम्पल हिते फर्स्ट फॉर्म लिखियलु आहे सजेस्ट, तव्हां इहो कीअं एक्सपेक्ट करे सघो था त IB तव्हांखे सिर्फ़ु फर्स्ट फॉर्म में ई जुमिलो ॾेई सघे थी। IB तव्हांखे सजेस्टेड में बि चई सघे थी, प्रोपोज़्ड चई सघे थी, स्पीक चई सघे थी, स्पोक चई सघे थो, स्पोकन चई सघे थी। लेकिन इन्हनि वर्ड सां भले इन्हनि जी फॉर्म फर्स्ट हुजे, सेकंड हुजे, थर्ड हुजे, इन्हनि जी फॉर्म ऑफ एक्शन वर्ब कहिड़ी हुजे या इंग फॉर्म इस्तेमालु थियल हुजे कंटिन्यूअस में, इन्हनि सां प्रीपोजिशन टू इस्तेमालु थींदो। हाणे जीअं हिते मां लिखियो आहे वी हैव रिटन दिस लेटर मेक यू अंडरस्टैंड। हाणे हिते जेको रिटन मां इस्तेमालु कयो आहे, हाणे इन रिटन सां हिते असां प्रीपोजिशन जेकॾहिं ॿियो वर्ब लॻे थो, हिन वारो साॻियो रूल आहे। ॿियो जेकॾहिं वर्ब लॻे थो त उन वर्ब खां अॻु में इन रिटन खे ॾिसी करे असां प्रीपोजिशन कहिड़ो हणंदासीं, असां हणंदासीं ॿिए वर्ब सां गॾु। हाणे हिते एरर हिते आहे, मेक में आहे।
इहो थींदो वी हैव रिटन दिस लेटर टू मेक यू अंडरस्टैंड। ठीकु आहे। अञा तव्हांजे लाइ मां हिकिड़ो आसान जुमिलो तव्हांखे ॿुधायां भला, जेकॾहिं राइट, जीअं चवंदा आहियूं राइट इट टू योर प्रिंसिपल, राइट इट टू योर क्लास टीचर, राइट दिस एप्लीकेशन टू योर प्रिंसिपल, राइट दिस एप्लीकेशन टू योर DC, राइट दिस एप्लीकेशन टू द मुख्तियारकार, फॉर द मुख्तियारकार न थींदो आहे, टू द मुख्तियारकार। ठीकु आहे। हाणे इन जे करे राइट सां जेकॾहिं प्रीपोजिशन लॻणो आहे टू लॻंदो, लिसन सां टू लॻंदो, एक्सप्लेन सां टू लॻंदो, रिप्लाई सां टू लॻंदो। चवंदा न आई रिप्लाइड इट टू माई फ्रेंड, या रिप्लाई टू योर स्टूडेंट्स, रिप्लाई टू योर फ्रेंड्स, रिप्लाई टू योर एल्डर्स, टू रिप्लाई विथ, रिप्लाई फॉर, न न न, रिप्लाई सां छा लॻंदो टू। इन्हनि सभिनी सां जेकॾहिं प्रीपोजिशन असांखे यूज़ करिणो आहे त कहिड़ो इस्तेमालु थींदो, टू इस्तेमालु थींदो। अॼु जा असांजा इहे ॿ रूल हुया। हाणे हे जीअं असां का गाॾी हलाईंदा आहियूं न, शुरू में जेतिरे त इंजन गरम थिए एतिरे ताईं स्पीड स्लो हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे अॼु मां जेका गाॾी आहे उहा सिर्फ़ु पहिरें गियर में रखी आहे। अॼु सिर्फ़ु ॿ रूल खणी आयो आहियां। आहिस्ता आहिस्ता करे मुंहिंजी थोरी स्पीड इंक्रीज़ थींदी वेंदी, जीअं तव्हांजो सम्झण जो इहा जेका आहे न स्पीड बि इंक्रीज़ थींदी वञे। अॼु मां सिर्फ़ु ॿ रूल लिखी आयो आहियां। होपफुली इहे तव्हांखे सम्झ अची विया हूंदा। इन्हनि खे सुठे नमूने सां प्रैक्टिस कयो। इनशाअल्लाह इन खां अॻिते असां जेको आहे नेक्स्ट लेक्चर में हलंदासीं। वॾी महिरबानी।